बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां तव्हांजो प्यारो दोस्त चइजे या उस्ताद चइजे हुज़ूर भाई गोपांग, हिकिड़ो आर्टिस्ट। मां चौधरी असगर थईम जी फिल्म मिस्टर मितेरो जो इफ्तिताह कयो आहे ऐं ॿियूं फिल्मूं बि उन्हनि जूं बहितरीन जेके आहे सो साबित थियूं। हक़दार बि बहितरीन साबित थी ऐं हे बि इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हुकुम सां, दोस्तनि जी महिनत सां, टीम वर्क सां हे बि फिल्म सुपरहिट ईंदी। ही फिल्म ईद उल अज़हा ते ईंदी। यूट्यूब चैनल सिंधु वर्ल्ड। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या आली मदद दोस्तों। जीअं त अॼु असांजे मिस्टर मितेरो फिल्म आहे, फुल एक्शन ऐं कॉमेडी, हुनजो ओपनिंग सेरेमनी थियो, जंहिंजा डायरेक्टर आहिनि अब्दुल सत्तार नोहानी साहब, एडिटर ऐं कैमरामैन आहिनि बाबा फारूक, ऐं असांजा काफ़ी दोस्त आहिनि जेके हिन फिल्म में कमु कंदा। हुनजा कास्ट आहे अब्दुल मनान अब्बासी, चौधरी असगर थईमा, ख़ादम थईमा, ख़ादम खोखरा, मुख़्तलिफ़ गुलामी बंड आहे, मुख़्तलिफ़ कास्ट तक़रीबन सिंध जा जेके बि सीनियर आर्टिस्ट आहिनि, मेल फीमेल, हिन फिल्म में कमु कंदा। असांजो मक़सदु आहे सिंधु जे यूट्यूब चैनल जे हवाले सां त नवां आर्टिस्ट जेके आहिनि उहे असां मुतारिफ़ करायूं ऐं सुठे खां सुठियूं फिल्मूं जूं इंशाअल्लाह ही स्टार्टिंग आहे। अॻिते हली इंशाअल्लाह जेके असां नयूं फिल्मूं, कुझु आर्ट फिल्मूं बि असां पिक्चराइज़ कंदासीं, उहो बि तव्हांजे आॾो इंशाअल्लाह पेश कंदासीं। ऐं असांजो हिकिड़ो ईअं सम्झो त असांजी बहितरीनु हिकिड़ो टीम वर्क आहे सभिनी जो, दोस्तनि जो, ऐं कंहिंजा नाला खणी कंहिंजा खणा। असांजे जेके बि असांजे हिन सिंधु वुड यूट्यूब में चैनल में कमु कनि था ऐं तमामु हिकिड़ी सुठी महिनत कनि था, इंशाअल्लाह उन्हनि खे पंहिंजो फल मिलंदो। अब्दुल सत्तार नोहानी पहिरीं फिल्म हक़दार कई, उन खां पोइ ईअं सम्झो त असांजी दिलि हिकिड़ी उन खटी हिकिड़ी सुठी महिनत कई। उन खां उहो मिस्टर जेको मितेरो असां उनखे ॾिनी थी त हीअ फिल्म ईद उल अज़हा जे पहिरें ॾींहुं इंशाअल्लाह ऑनएयर थींदो हिन सिंधु वुड यूट्यूब चैनल ते। तव्हां ज़रूरु ॾिसंदा ऐं सिंधु वुड यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। थैंक यू। अस्सलाम वालेकुम या अली मदद। अॼु मिस्टर मितेरो जेका ईद जी फिल्म आहे, मज़ाया, इस्लाही ऐं एक्शन सां भरपूर आहे, हिन जो इफ़्तिताह कयो आहे साईं हुज़ूर बच गोपांग जेको असांजो सीनियर आहे। मां इहो चवंदुसि त हीअ फिल्म जेका ईद ते रिलीज़ कई वेंदी, सिंधु वुड असांजो पंहिंजो चैनल आहे, उन ते अॻु में बि पहिरीं जेका फिल्म हुई हक़दार, उन खे रिलीज़ कयो वियो ऐं उहा बहितरीनु फिल्म साबित थी, कामयाबु थी। उनजो डायरेक्टर बि सत्तार नोहानी हो ऐं हीअ जेका फिल्म आहे मिस्टर मितेरो, इन जो बि डायरेक्टर सत्तार नोहानी साहबु आहे। इंशाअल्लाह असां उन सां गॾु आहियूं, असां उन में एक्टिंग कंदासीं। तव्हां हक़दार बि ॾिठी हूंदी ऐं हींअर जेका मितेरो ईंदी ईद ते, उहा बि तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह। उनजो राइटर आहे ख़ादम हुसैन थहीम, जेको असांजो दोस्त आहे, सुठो मज़ाया एक्टर आहे ऐं सूतली सूबेदार जे नाले सां सुञातो थो वञे। उन इहा फिल्म लिखी आहे ऐं राइटर आहे असांजो जेको हुसैन जावरी। ॿ राइटर आहिनि। इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त फिल्म तव्हांखे वणंदी। ऐं जंहिंजो असिस्टेंट आहे वहीद कमरानी ऐं अली जान, ॿई हुनखे असिस्ट था कनि असांजे सत्तार नोहाणीअ खे। इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो त तव्हांखे मज़ो ईंदो। हिन हीरो जेको एज़ अ बतौर मितेरो, उहो आहे असांजो दोस्त चौधरी असगर थईम। हक़दार में जेको हीरो हो, उहो हिन में बि हीरो आहे, मिस्टर मितेरो, बतौर मिस्टर मितेरो। इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदो, तव्हांखे वणंदी। ऐं मां इहो ई चवंदुसि त हिन ईद ते किरदारु मुंहिंजो मूंखे ॿुधायो वियो आहे त तुंहिंजो किरदारु हूंदो एज़ अ फिल्म प्रोड्यूसर। मां हुन में फिल्म प्रोड्यूसर आहियां। जेका मिस्टर मितेरे जी माना फिल्म आहे उहा, उनजो मां प्रोड्यूसर आहियां। उहा फिल्म थी ठहे, उन फिल्म में मां एज़ अ विलियन एक्टर आहियां। जीअं मां हक़दार में हुउसि, तीअं तव्हां मूंखे वरी विलियन ॾिसंदो। असां विलियन आहियूं कोन, पर कोशिशि कंदा आहियूं त जेको किरदारु मिले उहो निभायूं। सिंधु वुड चैनल, उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं ॾिसंदा रहो। इंशाअल्लाह ईद ते रिलीज़ थींदी ऐं तव्हां ॾिसंदो, असांखे बि हिमत अफ़ज़ाई कंदो त सुठी एक्ट कनि था, सुठी एक्टिंग आहे। जेको बि असांजो हाल हूंदो तव्हांजे अॻियां हूंदो इंशाअल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी आऊं ग़ुलाम नबी भंड, अदाकार अछड़ो कबूतर ॻाल्हायां पियो। मिस्टर मितेरो फिल्म जेका आहे सा ईद ते रिलीज़ थिए थी, जंहिंमें डायरेक्टर
सत्तार नुहाणी ऐं असगर चौधरी जेका ही फिल्म ठाहे थो। अॻ में बि इलाही फिल्मूं ठाहियूं आहिनि, पर हिन खे इहा शाबस हुजे जो सिंध जा अदाकार गॾु करे ऐं वरी नई साईं इहे फिल्मूं ऐं हर शइ जेका ठाहे पियो थो। छो जो असांजो जेको सिंधी माण्हू आहे होटल ते हुनखे जेसि ताईं फिल्म न ॾिसंदो, ड्रामो न ॾिसंदो, तेसि ताईं हुनखे मज़ो न ईंदो। असां ई आवाम जे लाइ जेको बि कुझु कयूं था सिंध जे लाइ, त इहे फिल्मूं ॾिसनि, ड्रामा ॾिसनि ऐं होटलुनि ते वेही ऐं को कलाक ॿ पंहिंजो ख़ुशि गुज़ारिनि। ही ईद ते फिल्म न विसारींदा ऐं लाइक़ु कंदा। ही चैनल जेको आहे इन खे लाइक़ु कंदा। साईं जन जूं महिरबानियूं। ही दोस्त जेके आहिनि दादूजा जा ॿाहिरियां माण्हू हिन फिल्म में कमु कंदा। ऐं मुंहिंजो किरदारु आहे, मुंहिंजा 3 पुट आहिनि, ऐं इन में मंटो आहियां। 3 पुट शैतान आहिनि। जिथे 3 पुट शैतान हूंदा त उते पीउ कहिड़ो चङो मुड़ुसु हूंदो। ज़ाहिर आहे उहो बि उन्हनि सां गॾु रहंदो त उहो बि शैतान थी वेंदो। मडो, गंजो ऐं शेरो, इन 3 खां ख़ौफ़ कजे। अलाह हिननि खे हयाती ॾिए जंहिंमें इहे 3 अचनि था, मडो, शेरो ऐं गंजो। अलाह हिननि खे हयाती ॾिए। इन्हनि खां मिड़ी थोरो माण्हू पासो करे ही फिल्म न विसारींदा। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। हिते जेके बि दोस्त आहिनि उन खां पोइ सूतली सूबेदार, इन जो बि इन में किरदारु आहे जेको इन में महिनत कंदो। जेके बि सिंध जा अदाकार, दादू ज़िले जा अदाकार आहिनि, हिन फिल्म में कमु कंदा। ऐं सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। असगर चौधरी जो शुक्रगुज़ार आहियां ऐं पंहिंजो सत्तार नुहाणी जो, इहो वरी चौधरी जो बचियो आहे, ऐं इन जो बि शुक्रगुज़ार आहियां। इंशाअल्लाह ताला फिल्म तव्हां ईद ते ॾिसंदो। होॾां ही ढोर कुसबा, ढोर कुसण खां पोइ ईअं फिल्म ते वेही वञो त 2.5 कलाक ईअं खिल में ॿुॾा पिया हुजो। ईअं तव्हांजो वात खिल में हले पियो ॼण थ्रेशर पियो थो हले। सिंधू बुड ही चैनल आहे, इन खे लाइक कंदा त असां साईं जन जा शुक्रगुज़ार रहंदासीं। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। असांखे न विसारींदा। हिन चैनल खे न विसारनि। जेतिरो थी सघेव हिन खे ओके कजो ऐं लाइक कजो। या अली मदद। जेकॾहिं चयो वञे त हक़दार में घणो हिसो असांजे कैमरामैन बाबा फारूक सोलंगी जो आहे त ग़लति न हूंदो। ऐं तमामु बहितरीनु फिल्म साबित थी हक़दार उमेदुनि खां वधीक, जंहिं तमामु दोस्तनि जी मयार ते पूरी लथी। उन ई टीम जी, उन ई सत्तार नुहाणी डायरेक्टर जी हिकु ॿी फिल्म ईद उल अज़हा ते अचे पई, मिस्टर मितेरो, जंहिंजो राइटर मां ऐं भाउ हुसैन जामरी आहियूं। पर असुल में हक़ीक़त ॿुधो त प्लाट, कहाणी जो जेको प्लाट हूंदो आहे उहा पंहिंजो ई असगर चौधरी जो आहे। असां रुॻो उनखे थोरो बिल्डिंग्स मथे चवंदा न, बिल्डिंग ठाही आहे। बहरहाल इंशाअल्लाह फुल कॉमेडी, फुल एक्शन ऐं ज़बरदस्त टेम्पो सां गॾु फिल्म मिस्टर मितेरो ईद उल अज़हा जे ॾींहुं सिंध वुड ते ज़रूरु ॾिसंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तो। जीअं त मां तव्हांजो पंहिंजो अरशद आज़ाद, जिते असांजो पंहिंजो चैनल आहे सिंधू वुड। पोइ ईद ते फिल्म हली असांजी जेका आहे सा हक़दार, उहा हिकिड़ी तमामु सुठी कामयाबु थी। ईअं करे चइजे सुपरहिट। उनजी शानदार कामयाबी खां पोइ हिकु दफ़ो वरी सत्तार नुहाणी, ख़ादिम थहीम, चौधरी असगर थहीम, सैयद मुनवर अली शाह, असद प्रोडक्शन जी जेका सॼी टीम आहे, हिकु दफ़ो वरी ईद उल अज़हा जे लाइ हिकिड़ी बहितरीनु फिल्म खणी अची रही आहे जंहिंजो नालो आहे मिस्टर मितेरो। ऐं हीअ फिल्म जेका आहे सा तमामु हिकिड़ी बहितरीनु इस्लाही फिल्म आहे। कॉमेडी सां गॾु गॾु हिन फिल्म में जेको आहे सो हिकिड़ा तव्हांखे सुठियूं शयूं ॾिसण जे लाइ मिलंदियूं। हीअ हिकिड़ी मुकमल फैमिली फिल्म आहे। दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं असांजो सिंधू वुड जेको चैनल आहे हिनखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं हीअ फिल्म ज़रूरु ॾिसंदा। छो जो हिन फिल्म ते तमामु घणी महिनत थियल आहे। हिन फिल्म में जेका KTN जा, सिंध TV जा, सिंधू वुड चैनल जा जेको न्यू स्टार, राइज़िंग स्टार जेके करे चइजे, उहे बि हिन फिल्म में जेको आहे एंट्री कंदा। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं हीअ फिल्म ज़रूरु ॾिसनि। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मां आहियां सादिक चांडियो। जीअं त असांजे दादू जी, असांजे सिंधू वुड जी पहिरीं फिल्म तव्हां ॾिठी हक़दार, जंहिं ते असांजे डायरेक्टर सत्तार नुहाणी तमामु घणी महिनत कई। उनखां पोइ असां कॉमेडी, फुल एक्शन, हिकिड़ी वरी ॿी फिल्म हिन ते ॾियूं था मिस्टर मितेरो। इहा फिल्म तमामु कॉमेडी ऐं एक्शन सां भरपूर आहे। हिन में लाज़मी आहे चौधरी आहे, ऐं चौधरी जी फिल्म एक्शन बि हूंदी आहे, कॉमेडी बि हूंदी आहे। ऐं हिन फिल्म में उन फिल्म खां वधीक महिनत कंदासीं ऐं इंशाअल्लाह हीअ फिल्म तव्हांखे वणंदी। पर इहा ई फिल्म साॻी हलंदी सिंधू वुड चैनल ते।
ॾिसण न विसारिजो, लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं उहो बेल बटन खे बि दॿाइजो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। थैंक यू। साथी सहकी न पओ वाट वारी सही, जंग जारी रहे रात कारी सही। ईद उल फितर ते सिंधुवुड जी पहिरीं टेली फिल्म हक़दार जी शानदार कामयाबी खां पोइ असीं पंहिंजी मुकमल टीम सां गॾु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी अदालत में अची रहिया आहियूं पंहिंजी मज़ाया एक्शन फिल्म मिस्टर मितोरे सां गॾु। तो इंशाल्लाह हुन फिल्म वांगुरु ही फिल्म बि अव्हांजे दिलनि ते राज कंदी, तव्हांखे पसंदि ईंदी। असांजी साॻी टीम आहे जंहिंमें फिल्म जो प्रोड्यूसर चौधरी असगर थईम, एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर जेको आहे असांजो मुर्शिद असांजो साईं सैयद मुनवर अली शाह साहब, कैमरामैन ऐं एडिटर बाबा फारूक पंहिंजे सिरपाण, ऐं डायरेक्टर जेको आहे उहो त मुंहिंजो प्यारो आहे सतार नोहाणी। पर उन सां गॾु जेके ॿ ॼणा आहिनि अलीजान ऐं वहीद कमराणी, तमामु ज़बरदस्त कमु करे रहिया आहिनि ऐं उनजो सबूत इहो आहे त हक़दार ॾिसी चुका आहियो। इनशाला तव्हांखे हक़दार जीअं ही फिल्म बि तमामु पसंदि ईंदी। ऐं अव्हांखे गुज़ारिश आहे त असांजे चैनल सिंधुवुड खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं असांजे चैनल ते पेश थींदड़ फिल्मूं ऐं ड्रामनि खे ॾिसो ऐं पसंदि कयो ऐं सब्सक्राइब कयो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। जीअं त मां मोरे खां राजू छोटा छत्री अॼु मां जे हिन ख़ुशीअ जे मौक़े में दादू जे तरफ़ां मिस्टर मितेरो जो फिल्म जो इफ़्तिताह कयो वियो आहे, जंहिंमें चौधरी असगर थईम ऐं उनजी पूरी टीम गॾु गॾु आहे। अलाह साईं उन्हनि सभिनी खे ख़ुशि रखे ऐं हीअ फिल्म अव्हांजे साम्हूं ईंदी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधुवुड ते। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मंज़ूर मनवरी जीअं त असांखे तमामु बेहदि ख़ुशी आहे सिंधुवुड चैनल जेको असांजो यूट्यूब ते आहे, हुन चैनल ते जेका हक़दार फिल्म ईद उल फितर ते रिलीज़ थी तमामु कामयाबु वई। उन खां बाद में असांजो डायरेक्टर सतार नवाणी, राइटर हाजी हुसैन जामरी, खादिम हुसैन थईम, कैमरामैन बाबा फारूक ऐं उन खां अलावा असांजो फिल्म जो जेको हीरो आहे मिस्टर मितेरो उस्ताद असगर चौधरी, अॼु उनजो इफ़्तिताह थियो आहे। इंशाअल्लाह ताला ईद उल अज़हा जे ॾींहुं फिल्म रिलीज़ थी वेंदी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। दोस्तों, अॼु मिस्टर मितेरो जी ओपनिंग सेरेमनी थी आहे। मां हिन मामले में साईं मुनवर शाह खे मुबारकूं ॾींदुसि जंहिं पंहिंजे हिन सिंध वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म तां दादू जे माण्हुनि खे बहितरीन फिल्मूं ड्रामा मुयसरु कया आहिनि। दोस्तों, यूट्यूब चैनल सिंधुवुड खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं मज़े जूं फिल्मूं ॾिसो ऐं हिननि दोस्तनि जी महिनत खे सलाम आहे जेके बार असांखे तमामु सुठियूं जेको थो ॾियनि था पिया फिल्मूं ऐं एंटरटेनमेंट पिया था ॾियनि। मां सम्झां थो दादू जा माण्हू ख़ुशि नसीब आहियूं। इंशाअल्लाह दादू जे माण्हुनि खे अञा सुठियूं फिल्मूं मुयसरु थींदियूं ऐं साईं मुनवर शाह जी कोशिशि आहे त जेतिरा बि आर्टिस्ट आहिनि उन्हनि सभिनी खे प्रोग्राम मिलनि, टाइम मिलनि ऐं संदन कोशिशूं अलाह कंदो कामयाबु थींदियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पाण मौजूदु आहियूं सिंधुवुड ते ईद उल अज़हा लाइ तयारु थींदड़ मज़ाया सिंधी फिल्म मिस्टर मितोरो जे ओपनिंग सेरेमनी में हींअर हिन जो इफ़्तिताह थी चुकी आहे। हीअ फिल्म फुल कॉमेडी फिल्म आहे, इस्लाही फिल्म आहे ऐं हिन फिल्म जो जेको राइटर आहे उहो हाजी हुसैन जामरी आहे। जॾहिं त हिन फिल्म खे डायरेक्ट कयो आहे असांजे तमामु सुहिणे डायरेक्टर सतार नोहाणी, जंहिंसां असिस्टेंट आहिनि असांजो वहीद कमराणी ऐं अलीजान मलाह। हीअ स्टोरी आहे असांजे ॿाहिराड़ी टाइप हिकिड़े विलन जी ऐं हिकिड़े सुठे हीरो जी, जेके बतौर मिस्टर मितेरे असांजे ख़ूबसूरत ऐं तमामु हिकिड़े वरस्टाइल अदाकार चौधरी असगर थईम तमामु सुहिणे नमूने सां निभायो आहे। असीं हिन चैनल खे अचो सब्सक्राइब कयूं ऐं असां ईद उल अज़हा जे बहितरीन मौक़े ते ॾिसणु न विसारियूं मिस्टर मितेरो सिंधी कॉमेडी फिल्म सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधुवुड चैनल ते। अस्सलाम वालेकुम या अली मदद। प्यारा दोस्तों, भाइरो, साथ साथ फनकारो, जिथां जा वियो ख़ुशि हुजो, सलामत हुजो। प्यारा दोस्तों, जीअं त अॻे ईद ते तव्हां फिल्म ॾिसी चुका हो हक़दार, मूं नाचीज़ जो नालो रखियलु हो कालू, उहा तव्हां ॾिठी, काफ़ी पसंदि आई सभिनी खे। ऐं जेको सो वारी हिन ईद ते जेका फिल्म अचणी आहे मिस्टर मुतेरो,
ठीकु आहे। हाणे मूंखे त ख़बर न आहे मूंखे करेक्टर आहे या न आहे, पर मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त यार मूड खे ख़ुशि करण जे लाइ ईद जे ॾींहुं कॉमेडी फिल्म ॾिसंदा कयो, मश्करी वारी, जंहिंमें खिलो कयो, तव्हांखे इंजॉय वठो मज़े सां। अस्सलाम वालेकुम दोस्तो, जीअं त मां तव्हांजो पंहिंजो सतार मोहाणी, जीअं त मां त तव्हांजो ॾातल सुञातल चौधरी अली असगर साईं पियो ॻाल्हायां। ऐं दोस्तो तव्हांखे त ख़बर आहे त अॻी ईद ते असां फिल्म हक़दार कई थी ऐं हक़ीक़त पुछा कयो त हक़दार जेकी फिल्म आहे सो चौधरी साहिब जा मां शुक्रगुज़ार आहियां ऐं साईं मुनवर शाह जो, जंहिं इहा मूंखे फिल्म हक़दार ॾिनी त बाबा सतार हीअ तोखे फिल्म करणी आहे, हिन ते महिनत करणी आहे ऐं माशाल्लाह जेतिरी मूं कोशिशि कईसीं उन फिल्म में महिनत कईसीं ऐं उनजो फल असांखे मिलियो ऐं माशाल्लाह सां तमामु फिल्म ज़बरदस्त वई। हक़दार में मसलन ॻाल्हि इहा आहे त डायरेक्टर या हिकु अदाकार जी महिनत न आहे, इन में जेके बि टोटल कास्ट आहे उनजी महिनत आहे, राइटर जी महिनत आहे, प्रोड्यूसर आहे, डायरेक्टर आहे, मेन कैमरामैन आहे बाबा फारूक, ऐं जेकी बि असांजी टीम वर्क आहे सिंधू वुड जी, उहा सभु गॾियल आहे ऐं उन गॾियल टीम सां ऐं महिनत थींदी आहे। छो जो क्रिकेट टीम आहे उन जा 11 जा 11 रांदीगर जी मज़बूत हूंदा त उहो क्रिकेट खटे सघंदा। असांखे उमेदु आहे असांजी जेकी टीम आहे उहा मज़बूत आहे, उसन में उञनि में बुखनि में बि असां उनखे बीहारे छॾियूं, न कर न कंदा। मूंखे फ़ख़ुरु आहे मुंहिंजी टीम मूंसां साथ ॾिनो ऐं मुंहिंजो डायरेक्टर सतार नोहाणी ही नओं न आहे, हिन असां गॾिजी सैद मुनवर शाह सतकोराई साईं हुज़ूर बख़्श असांजो उस्ताद ख़ादम थईम, असां 35-40 फिल्मूं असां करे चुका आहियूं। असिस्टेंट या डायरेक्टर पर हुन सां लाॻापो त आहे न, लाॻापो आहे, उनजी ख़बर आहे ॿियो टियों। सो इन जे करे हाणे हिन ईद ते असां मिस्टर मितेरो जी लाइनअप कई आहे, जंहिंजो राइटर ख़ादम हुसैन थईम आहे, लेखत ख़ादम हुसैन जेको आहे हुसैन जावरी आहे, मकालमा ख़ादम हुसैन थईम जा आहिनि। ॾिसूं त हाणे इहा किथे थी पुॼाए। को बि डायरेक्टर को बि राइटर चवंदो आहे त जेकी मुंहिंजी महिनत आहे मुंहिंजी शइ तमामु सुठे में सुठी हुजे, पर फिल्म रिलीज़ खां अॻु में कुझु बि नथा अची सघूं। प्रोड्यूसर मां न आहियां, प्रोड्यूसर मुंहिंजो इदारो आहे सिंधू वुड, जंहिंमें असां सभु गॾियल आहियूं, जंहिंमें घणे में घणो हथु असांजो सैद मुनवर शाह जो आहे। दोस्तो जीअं त असां चाहियूं था त जीअं तव्हां फिल्म हक़दार ॾिठी, इंशाअल्लाह ताला ईअं ई असांजी फिल्म मिस्टर मितेरो ॾिसंदा ऐं असांजो यूट्यूब चैनल अथव सिंधू वुड, इनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा त जीअं असां अॻिते बि तव्हांखे फिल्मूं सुठियूं सुठियूं ॾेई सघूं। माशाल्लाह मुंहिंजो जेको कैमरामैन आहे बाबा फारूक कमाल जो आहे, मां त चवां थो हक़दार में वॾो हथु जेको आहे कैमरामैन जो हूंदो आहे ऐं बाबा फारूक मूंखे तमामु घणी सपोर्ट कई ऐं मुंहिंजा जेके ॿ आहिनि असिस्टेंट अली जान ऐं वहीद कमरानी माशाल्लाह उन्हनि बि मुंहिंजो घणो साथ ॾिनो। तमामु महिनती आहिनि, हक़ीक़त आहे त माना मूंखे का तकलीफ़ न पई थिए त माना हर शइ ओके करे चवनि बाबा सतार बाबा बिस्मिल्लाह कयो। बहरहाल इंशाअल्लाह ताला हक़दार वांगुरु हिन में बि महिनत कंदासीं ऐं जीअं तव्हांखे हक़दार वणी आहे इंशाअल्लाह ताला ईअं ई तव्हांखे मिस्टर मितेरो वणंदी। ॾिसणु न विसारींदा यूट्यूब चैनल ते ईद जे पहिरें ॾींहं ते मिस्टर मितेरो सिंधू वुड। ॾिसंदा रहो सिंधू वुड।